सॼे मुल्क जीअं कोट गुलाम मोहम्मद में 10 मुहर्रम अल हराम वॾी अक़ीदत व एतिराम सां मल्हायो वञे पियो। कोट गुलाम मोहम्मद जी खोसापाड़े जी अलमुर्तज़ा इमाम बारगाह खां 10 मुहर्रम अल हराम जो मरकज़ी मातमी जुलूस बरामद थियो, जेको पंहिंजे रवायती रूटनि तरफ़ वधी रहियो आहे। जॾहिं त मातमी जुलूस में हज़ारे अज़ादारनि पारां छुरियुनि, ज़ंजीरनि ऐं सीनाज़नी जो मातम करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश कई वञे पई। ॿिए पासे शहर में सबीलूं करे नगर न्याज़ तक़सीम कयो वञे पियो, जॾहिं त जुलूस में शामिल असिस्टेंट कमिश्नर सनाउल्ला मेमन, मुख़्तियार कार, नज़ीर अहमद ख़ासकेली जुलूस जी निगरानी करे रहिया आहिनि। सिक्योरिटी इंतज़ामनि जे हवाले सां SSP मीरपुर कास सिंध TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त रेंजर्स असां सां हमेशह गॾु हूंदी आहे। रेंजर्स जो हिकिड़ो वॾो इंपॉर्टेंट रोल हूंदो आहे, तव्हांखे ख़बर आहे, स्पेशली मुहर्रम जे ॾींहंनि में जेके 10 ॾींहं हूंदा आहिनि। सो तव्हां ॾिसो पिया त कोट गुलाम मोहम्मद में मां आयो आहियां सिक्योरिटी जे अरेंजमेंट्स खे सॼो चेक करणु, ऐं इंशाअल्लाह ताला हे जुलूस ख़ैर आफ़ियत सां पंहिंजो टाइम पूरो कंदो ऐं पंहिंजी मंज़िल मक़सूद ते पहुची वेंदो। कैमरामैन शाहिद अली ख़ासकेली, हसन कैमकानी सां गॾु जावेद कालरो, सिंध TV न्यूज़, कोट गुलाम मोहम्मद।